हाणे जंहिं शख़्सियत खे घुराइण जो स्टेज ते वारो आयो आहे उहे जेके तव्हां HLF ॾिसी रहिया आहियो सतूं लिटरेचर फेस्टिवल जंहिंजो अव्हांखे स्लोगन बि ॿुधाईंदी हलां इको इज़ अवर इको वी लव लाइफ बर्ड्स एंड लेग्स तमामु बहितरीनु स्लोगन आहे ऐं नरन वनली सर इज़हार सुमरो साहब तव्हांखे वेलकम करण ईंदा स्टेज ते सभिनी महिमाननि खे जेके हिते मौजूदु आहियो ऐं ख़ासि तौर ते हिन नंढड़नि गुलड़नि जहिड़नि ॿारनि खे जेके मुख़्तलिफ़ स्कूलनि में पढ़ी रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे ऐं हिते वेठल मुंहिंजे मोज़िज़ महिमाननि खे आउं वेलकम करियां थो। मां का वॾी तक़रीर न कंदुसि सिर्फ़ु इहो ॿुधाईंदुसि त असां हिन फेस्टिवल जे ज़रिए हैदराबाद में इल्मी अदबी प्रोग्रामनि जी हिकिड़ी रिवायत विधी ऐं हीअ उनजो तसलसल आहे 7 साल आहे जो लगातार कहिड़ियूं बि हालतूं हुजनि कहिड़ा बि मसइला हुजनि सर्दी ऐं गर्मी हुजे या कोविड हुजे असां हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल बाक़ाइदगी सां करियूं पिया ऐं कंदा रहंदासीं ऐं हीअ अवां सभिनी जो फेस्टिवल आहे नौजवाननि जो ॿारनि जो असां इन करे हीअ वाहिद फेस्टिवल आहे जंहिंमें स्टूडेंट्स के इन्वॉल्व किया वेंदो आहे। ही स्टूडेंट्स जी जेका इन्वॉल्वमेंट आहे इहो कंटिन्यूटी आहे टू फ्यूचर जनरेशन जेका असांजी आहे। सो आई एम थैंकफुल टू दीज लिटिल किड्स जिन इलाही इंतज़ार भी कयो पेशेंस सां वेठा रहिया ऐं आउं थोरो प्रोग्राम जे बारे में ॿुधाईंदुसि पर उन खां अॻु में आउं ज़िक्र कंदुसि असांजे इन फेस्टिवल जे को होस्ट इक़बाल कुरैशी साहब जो असां उन प्यारे में इक़बाल भाई भी चवंदा आहियूं ऐं हू हैदराबाद खे हेड़ा ज़बरदस्त ईअं चइजे त ही के बिल्डिंग्स न आहिनि पर इदारा आहिनि हेड़ा इदारा ॾियण वारो ही जेको एक्सीलेंसी क्लब आहे इक़बाल भाई सां मुंहिंजी जॾहिं ॻाल्हि थी त हुन चयो त हिते तव्हांखे जेके एक्टिविटीज़ करणियूं आहिनि तव्हांखे इजाज़त आहे ऐं असीं तव्हां सां गॾु आहियूं। सो आउं चवंदुसि त पहिरीं त असां थैंक्स कयूं इक़बाल भाई जा त हुननि ही अहिड़ो सारो सेटअप असांखे ॾिनो आहे ऐं अॻिते जे लाइ बि ॾींदा। आख़िर में पंहिंजी तक़रीर में मां हिकिड़ी नौजवाननि जे लाइ बि अहम ॻाल्हि कंदुसि उहा ज़रूरु अव्हांखे पसंदि ईंदी। प्रोग्राम असांजो 2 ॾींहं हलंदो 2 ॾींहं 2 वॻे खां राति जो 11 वॻे ताईं SOPs खे पाण फॉलो कंदासीं मास्क पहिरींदासीं ऐं पूरे एहतियात सां इनखे पार्टिसिपेट कंदासीं ऐं असां इन तरीक़े सां इन कोरोना के भी शिकस्त ॾींदासीं ऐं पंहिंजे हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जे तसलसल के भी जारी रखंदासीं। हिन प्रोग्राम में म्यूज़िक भी थींदी राति जो 8:30 बजे खां पोइ मज़ाहिया परफॉर्मेंसिस भी थींदियूं डांस परफॉर्मेंसिस भी थींदियूं ऐं ॾींहं जो सेशन्स थींदा। ही हॉल 1 आहे जिते असीं पाण बीठा आहियूं ऐं हेठि तव्हां ॾिठा स्टॉल्स आहिनि ऐं उन खां हेठि हॉल 2 आहे त जंहिंखे भी प्रोग्राम जी कॉपी हथ में आहे ऐं हॉल 1 में वञिणो आहे त हिते वेंदा जंहिंखे हॉल 2 में वञिणो आहे उहो हेठि स्टॉल्स खां हेठि वारी जॻह ते उते वञी अटेंड कंदा ऐं लगातार बाक़ाइदगी सां असां सेशन्स अटेंड कयो ऐं जेके असांखे ऑनलाइन हिते ॾिसी रहिया आहिनि छाकाणि त असांजा ही 2 लाइव स्ट्रीमिंग जा आहिनि ऑनलाइन इंडस वारा बि आहिनि असांजा वर्चुअल डायरी वारा बि आहिनि जेके हिनखे लाइव ॾेखारे रहिया आहिनि ऐं सॼी दुनिया में ॾिसी रहिया आहिनि। ऐं उन्हनि खे बि चवंदुसि त हाणे घरां निकिरो अचो ऐं असांखे ज्वाइन कयो ऐं हिन फेस्टिवल के भरपूर नमूने इंजॉय कयो। ऐं आख़िर में आउं हे जेको थीम आहे असांजो इन जो थोरो ज़िक्र करणु चाहींदुसि। असां ही इको सिस्टम जी ॻाल्हि कई आहे एनवायरमेंट जी ॻाल्हि कई आहे। दुनिया में हिन वक़्तु कहिड़ो बि कमु कजे उनजे पोयां हिकिड़ो ई फैक्टर सभ खां इम्पॉर्टेंट आहे उहा इको सिस्टम जो या एनवायरमेंट जो। पर असां हिन जो जेको कॉन्सेप्ट आंदो इन फेस्टिवल में उनजो बुनियाद वो नौजवान हो शहीद नाज़िम जोखियो जे पंहिंजे इलाके में पंहिंजे नंगनि दंगनि पंहिंजे माहौलियात पंहिंजे पखियुनि पंहिंजे ढंढनि पंहिंजे विरसे जी हिफ़ाज़त जे लाइ मज़ाहिमत कई ऐं पंहिंजी ज़िंदगी ॾिनी ऐं असांखे मिसाल ॾिनो त पंहिंजे माहौल जी बि हिफ़ाज़त करणी आहे। जेकॾहिं असां पंहिंजे माहौल जी हिफ़ाज़त न करे सघियासीं त असां पंहिंजी धरतीअ खे ईअं न रखी सघंदासीं जीअं हींअर आहे। सो असां उनखे बि हिन में यादि कयो आहे ऐं इन जे हवाले सां माहौलियात जा सेशन्स बि तव्हांखे नज़र ईंदा काफ़ी दिलचस्प एक्टिविटीज़ तव्हांखे नज़र ईंदियूं। ऐं रुगो तव्हां सभिनी खे इहो चवंदुसि त तव्हांजो फेस्टिवल आहे इनखे पंहिंजो फेस्टिवल करे ओन कजो
पुरसुकून नमूने इंजॉय कजो, ॿियनि खे बि इंजॉय करणु ॾिजो, सिखणु ॾिजो, लर्न करणु ॾिजो। सो आउं पंहिंजे सभिनी महिमाननि जो थोरो मञा थो। आपा मेहताब हमेशह असांखे उनखे असां जॾहिं बि सॾु ॾिनो आहे, सॾायो आहे, त हमेशह आपा मेहताब अकबर राशिदी जिन आयूं आहिनि। आउं चवंदुसि मुंहिंजे हिननि महिमाननि लाइ बि तव्हां ताड़ियूं वॼायो ऐं उन्हनि खे हिकु भेरो अहसासु ॾियारियो त नौजवान बि उन्हनि खे ॾाढो भाइनि था। इकबाल कुरैशी साहब जो हिकु भेरो वरी आउं थोरो मञींदुसि। असांजा साथी बि आहिनि, दोस्त बि आहिनि ऐं हाणे सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि डॉक्टर फतेह मोहम्मद मरी साहब बि गॾु आहिनि। उन्हनि जा स्टूडेंट्स बि असांखे अॼु जॉइन कंदा। साईं सुरेश वाधवानी साहब आहिनि, नूर अहमद जिंजी साहब आहिनि, शीमा किरमानी साहब आहिनि, कमांडर साहब असां वटि वेठा आहिनि। उन्हनि जो स्कूल उन में इन्वॉल्व आहे, अलाइड स्कूल असां सां इन्वॉल्व आहे, स्मार्ट स्कूल आहे ऐं ॿिया समूरा इदारा आहिनि। ऐं ईअं असां गॾिजी ऐं मुनवर मैसर साहब जेके हिन वक़्तु मीडिया जे घेरे में आहिनि। मुनवर साहब तव्हां जल्दी ॻाल्हाए वठो, छो त हाणे तव्हांखे मथे स्टेज ते सॾींदा। सो आई एम थैंकफुल टू ऑल ऑफ यू and hope you will enjoy next 2 days here in Hyderabad Literature Festival। पर वींदे वींदे एक जिक्र और भी ज़रूरी था, वो था हमारे कर्नल साहब का, जो ये सारा इंतज़ाम करने में उनका बहुत बड़ा रोल है। हमारी वो हैं आयशा हैं, हमारे और नौजवान हैं, इन्होंने भी पार्टिसिपेट किया है। आई एम थैंकफुल टू देम आल्सो। मेरी अपनी टीम में दानिश हैं और बाकी जितने भी लोग हैं। कल भी हम रात 5 बजे तक, इकबाल भाई इधर थे, रात को 5 बजे यानी कि सुबह हो गई थी हमें, और फिर हम गए हैं ये सारा सेटअप करके। सो आई एम वंस अगेन थैंकफुल एंड इंशाल्लाह आपको बहुत सी इंटरेस्टिंग चीज़ें मिलेंगी। आज रात को यूनिवर्सिटी के स्टूडेंट्स खास तौर पे एक सूफी डांस परफॉर्मेंस करेंगे, उसको मिस नहीं करिएगा आप। थैंक यू। महिरबानी इज़हार जेको असांजे हिन पूरे सिटाव जो सरवाण आहे, शाह साईं जो बैत खे डेडिकेट कयूं था त हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं, हितां खणी हुत जिन रखियो तिन रसियूं, साजन सूंह सुरत विखाई वेझो घणो। हिते ही जेको सॼी दुनिया असांखे हिन वक़्तु 7हों अदबी जशन मेलो ॾिसे पई।